जुडो लगदी 370 यूसी मीरुल्ला बचायो जे गोठ हाजी हारून मेमण जे आबादगारन हाजी मंजूर मेमण डॉक्टर प्यास मेमण चयो आहे त संदस गोठ जे भरपासे 48 एकड़ ज़ाती ज़रिए आहे जॾहिं त 255 एकड़ मकाते ते वरतल आहे। ताज़ो तूफ़ानी बरसातनि में समूरी ज़रिए ज़मीन पाणी हेठि अची वई, जंहिं सबबि लख रुपया ख़र्च करे पोखियल मिर्च, फोटियूं, टमाटे ऐं भाॼियुनि जा करोड़ रुपयनि जा फसल ॿुरी तबाह थी विया। हिननि चयो त असांजा कुझु पाड़ेसरी ज़मीनदार असां ते संदसि ज़मीन मां हिननि जे फसलनि में पाणी छंडाइण जो बेबुनियाद इल्ज़ाम हणी असांजो मीडिया ट्रायल करे असांजी साख मुतासिर करे रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त मौजूदा बरसात में असांजे हारियुनि जा घर बि ॿुॾी विया आहिनि। असांजी ज़रिए ज़मीन जे भरपासे पाणी छॾण लाइ किथे बि को लिफ्टर मशीन नाहे लॻाई वई ऐं न वरी असां पंहिंजी ज़मीन खे कंहिं बि जॻह ते कड़ ॾिनी आहे। हिननि चयो त बेबुनियाद इल्ज़ाम हणी साख खे नुक़सान पहुचाईंदड़ शरपसंद ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में असां कोर्ट सगुरी सां राब्तो कंदासीं। चाहियूं त भई पाणी सभिनी हंधनि बीठो आहे, बारिशूं ज़्यादा आयूं आहिनि, पाणी जो लंघ आहे कोन। अॻे हितां लंघ हूंदा हुआ, हाणे हर कंहिं पंहिंजा जेका आहिनि न उहे कड़ूं ॾेई छॾियूं आहिनि त हर कंहिंजो पाणी पंहिंजे बि पासे बीठो आहे। बारिश वधीक थी आहे त हुननि जो पाणी बि असांजी तरफ़ आयो आहे। असांजो पाणी थी सघे थो टिपी वियो हुजे, हाणे माण्हू 24 कलाक त हुते बीठल कोन्हे। इन जे करे पाणी जा ॻाल्हि आहे। हिन साल ताईं असांखे 50 सालनि खां हिन ज़मीन आहे असां वटि। असांजो वालिद साहब बि हिते जो मोहतरम हो, हिते रोड ॾिनई, हिते लाइटूं ॾिनई, सभु कुझु असांजो वालिद साहब कयो आहे। छा इल्ज़ाम आहे, छा था चवनि? हू चवनि था त भई असां पाणी टोड़ियो आहे होॾां। असां पाणी कोन टोड़ियो आहे, पाणी कुदरती को होॾां हलियो वियो हुजे। हुननि जो बि पाणी कल 4 ॾींहं हिन पासे आयो, पर असां त पई आहे तमामु घणी। ऐं पंहिंजो जेको आहे हिते पाणी सभिनी बनियुनि में अची वियो आहे। असांजी बनी पंहिंजी पूरी ॿुॾी पई आहे। पाणी किथे हुननि जो असां वटि आयो आहे। असांजो थी सघे थो कड़ूं खे पंहिंजो जेको आहे वॾियूं बंद कोन ॾिनल आहिनि, आम जेको आहे बना ठहियल आहिनि। उन्हनि ॿधनि तां अगरि किथां मटे वियो हूंदो त पंहिंजो जेको आहे असां उनजो नथा चई सघूं। बाक़ी बनियूं गॾियूं पियूं आहिनि, उन्हनि वटि बि पाणी बीठो आहे, असांजूं भरियूं पियूं आहिनि। पाड़े जा कुझु ज़मीनदार जेको आहे असां ते इल्ज़ाम तराशी कनि पिया, इहो महिरबानी करे इन्हनि खे न करणु खपे। ऐं इख़लाक़ी तौर बि ऐं पड़ोसी हुअण जे नाते महिरबानी करे पंहिंजो जेको आहे असांजी मीडिया ट्रायल